अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं यानवर अली सोलंकी ऐं ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां। मोरो कोरड़ 12 में तारीख़ में पहिरियों भेरो थियल जूडिशल अकेडमी ट्रेनिंग खे रही खूबीअ सां पुॼाणीअ ते पहुती। उन जे मौक़े ते हिकु पुरवकार तकरीब जो एहतमाम कयो वियो। तकरीब में जस्टिस नदीम अख्तर, जस्टिस अदनान करीम मेमण, फार्मर जस्टिस सुप्रीम कोर्ट गुलाम रब्बानी, फार्मर जस्टिस हाई कोर्ट अब्दुल रसूल मेमण, सेशन जज जूडिशल अकेडमी इंचार्ज सिंध हाई कोर्ट शाहिद शफीक, नेब जज अब्दुल गफूर कलोड़ो, सेशन जज नौशेरो फिरोज महबूब अली जवाहरी, सेशन जज दादू मुनूमल खगेचा, सेशन जज सखर अमजद अली बोयो, सेशन जज नवाब शाह इकबाल अहमद ख्वाजा, एटीसी जज नौशेरो फिरोज मोहम्मद बख्श भगवार, एडिशनल जज मोरो नदीम अहमद पठान, एडिशनल जज मोहम्मद इलियास मेमण, एडिशनल जज नौशेरो फिरोज अब्दुल वहीद शेख, एडिशनल जज नौशेरो फिरोज कमरदीन अब्बासी ऐं ॿिया तकरीब में शामिल थिया। उन जे मौक़े ते ट्रेनिंग में हिसो वठंदड़ मोरो बार ऐं कंडियारो बार जे वकीलनि खे सर्टिफिकेट ॾिना विया, जॾहिं त मोरो बार जे सदर एडवोकेट अमीनुद्दीन कासकेली, जनरल सेक्रेटरी कादिर बख्श कोराई, एडवोकेट गुलामुल्ला मेमण, एडवोकेट वहीद मेमण, एडवोकेट हाकिम अली जिस्कानी, एडवोकेट माजिद ज़रदारी, एडवोकेट मैडम फरज़ाना ऐं ॿियनि आयल मौजूद महिमाननि जज साहिबान खे सिंध जी सूखड़ी अजरक टोपिन जा तोहफ़ा ॾिना विया ऐं ख़ुसूसी महिमाननि खे पिणु भोसकीअ जा पटका बि पेश कया विया ऐं पिणु जस्टिस नदीम अख्तर खे हैदर करार जी तलवार ज़ुल्फ़कार बि तोहफ़े तौरु पेश कई वई। प्रोग्राम जी पुॼाणीअ वक़्तु क़ुरान पाक जी तिलावत ऐं नात पढ़ियो वियो ऐं बाद में पाकिस्तान जो क़ौमी तरानो बि चयो वियो, जंहिं जे एतिराम में आयल सभु महिमाननि क़ौमी तराने खे मान ॾींदे सलामी पेश कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।